ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد مكر الذين من قبلهم فأتى الله بنيانهم من القواعد فخر عليهم السقف من فوقهم وأتاهم العذاب من حيث لا يشعرون. ثم يوم القيامة يخزيهم ويقول أين شركائي الذين كنتم تشاقون فيهم قال الذين أوتوا العلم إن الخزي اليوم والسوء على الكافرين الذين تتوفاهم الملائكة ظالمي أنفسهم فألقوا السلم ما كنا نعمل من سوء بلى إن الله عليم بما كنتم تعملون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. सूरह नहल जी आयत नंबर 26 का तिलावत है। अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां पहिरियां असां अर्ज़ु कयो हुयो त अल्लाह पाक पंहिंजूं निशानियूं ॿुधाइणु फरमायूं ऐं दुनिया वारनि खे इहो ॿुधाईं मौत ॾियण वारी ज़ात बि अल्लाह जी आहे त ज़िंदगी ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी आहे। काइनात जे अंदरि इहा हयात इहा ममात अल्लाह जे कंट्रोल में आहे, रब जे वस में आहे। काइनात जे अंदरि कंहिंजे हथ में बि न आहे। अल्लाह तबारक व तआला जॾहिं जंहिंखे चाहे जहिड़ी हालत में जहिड़े वक़्त में मौत ॾे मर्ज़ी जो मालिक आहे ऐं जेकॾहिं ज़िंदा रखे पूरी काइनात जेकॾहिं उनखे मौत ॾियणु चाहे त कॾहिं बि उनखे मौत नथी ॾेई सघे जेसीं ताईं मुंहिंजे रब जो हुकुम न अचे। पूरी काइनात अल्लाह जे इज़्न जी मोहताज आहे। अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान मुक़द्दस जे ज़रिए सां काइनात जे तख़्ते ते पंहिंजी हाकिमियत ऐं पंहिंजी साराह साबित करण जे लाइ अल्लाह क़ुरान जे अंदरि केतिरा ई मिसाल बयानु करणु फरमाया। काफ़िरनि अल्लाह जे मुक़ाबले में पंहिंजे ताक़त जा ज़ोर लॻाया। उन्हनि कोशिश इहा कई त असां अल्लाह तबारक व तआला जी इन वहदानियत खे ख़तमु कयूं ऐं पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजनि अबनि ॾाॾनि वारे दीन खे अॻिते आणियूं। अल्लाह तबारक व तआला वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे उन्हनि खे मोहलत बि ॾींदो रहियो ऐं वरी रब जॾहिं पंहिंजो आर्डर जारी करणु फरमायो त सभिनीनि खे नेस्त ऐं नाबूद करे ख़तमु करणु फरमाई। उन्हनि क़ौमुनि मां ॿ क़ौमियूं अहिड़ियूं बि हुयूं जिन क़ौमुनि वारनि अल्लाह तबारक व तआला सां मुक़ाबिलो करण जे लाइ आसमान जी बुलंदीअ ते पहुचण जी कोशिश बि कई। जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम निमरूद खे अल्लाह जी वहदानियत जी दावत ॾिनई त बजाए इन जे जो अल्लाह पाक जी वहदानियत खे क़बूल करे रहंदो अञा अल्लाह पाक सां मुक़ाबिलो करण जे पोयां अची करे बीह रहियो। अहिड़ी तरह काइनात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जे इन नज़रिए सां रब जे कानून सां मुक़ाबिलो सॼी ज़िंदगी पियो हलंदो ऐं हलंदो रहे थो। ऐं उन बातिल माण्हुनि जो सेंस बि कमु न आहे कंदो त मां चवां थो त चवां छा थो। जीअं वेझड़ में जेको आहे पाण में झेड़ो हले पियो, बाबा हिकिड़ियूं औरतूं चवनि पियूं त असांजो जिस्म असांजी मर्ज़ी,
त उन्हनि जेको आहे हिकिड़ी नियाणीअ सां जेको आहे कंहिं दरिंदे बदतमीज़ी कई ऐं उन खां बाद में उनखे जेको आहे मारे करे लाश जेको आहे इन में ॿनियुनि में फिटी करे हलिया विया ऐं उन ते उन्हनि जेको आहे लिखियो त चयूं ॾिसो हे जेके मुला चवनि था त जिस्म तव्हांजो आहे अल्लाह जिस्म अल्लाह जो मर्ज़ी बि अल्लाह जी त हाणे छा इन नियाणी जे मथां जेको आहे मर्ज़ी बि अल्लाह जी हली जो नऊज़ बिल्लाह साबित करण जी कोशिशि इहा त माना अल्लाह पाक इहो चाहियो त हिन सां बदकारी बि थिए ऐं हिनखे मौत बि अचे अहिड़ी ख़राबु हालत में त हाणे इहो जेको आहे उन्हनि जे जहालत जी इंतिहा आहे जंहिं ख़ालिक काइनात खे पैदा फ़रमायो उहो ख़ालिक काइनात खे जहिड़े अंदाज़ में हलाए मर्ज़ी जो मालिक आहे जहिड़े अंदाज़ में ख़तमु करे मर्ज़ी जो मालिक आहे अल्लाह तबारक व तआला जी हीअ मिल्कियत आहे पूरी काइनात जेकॾहिं सभिनीनि जो सभिनीनि खे हिकु मटे सां ख़तमु करे ऐं सभिनीनि जी ज़िंदगीअ खे मौत जे हवाले करे छॾे त मर्ज़ी जो मालिक आहे उन खां को पुछण वारो न आहे अल्लाह पाक जूं हिकमतूं इंसान सम्झी नथो सघे पर जॾहिं बि इंसान जे मथां का तकलीफ़ अचे या चङाई अचे अल्लाह जो उन जे अंदरि हुकुम शामिल हूंदो आहे पोइ घणी असांखे उहा सुठी लॻे या ख़राबु लॻे रब मालिक आहे मालिक पंहिंजी शइ जे अंदरि जीअं वणे तसरुफ़ करे मर्ज़ी जो मालिक आहे त अहिड़ी तरह हाणे जॾहिं हीअ जेको आहे दुनिया जे अंदरि इहा वबा ऐं मुसीबत हले पई कोरोना वायरस जे नाले सां त केतिरनि माण्हुनि जेको आहे क़ुरान जी दुश्मनी ज़ाहिर करण जे लाइ उन्हनि चयो त ॾिसो सॼी दुनिया जेको आहे साइंस जे पिया लॻी पई आहे ऐं साइंस जे पिया लॻी पई आहे त साइंस इन जो हल ॻोल्हे ऐं साइंस जेको आहे हिन में कामयाबी हासिलु करे मुंहिंजा भाउ जेकॾहिं एॾी साइंस कामयाबु हुजे हा त 4 महीना गुज़रिया आहिनि इन वायरस खे दुनिया जे अंदरि जेको आहे 6000 जे वेझो माण्हू मरी चुका आहिनि 1.5 लख खां मथे माण्हू इन बीमारीअ मां मुतासिर थी चुका आहिनि त पोइ इन्हनि जे ऐं साइंसदाननि जो अकुलु छो नथो कमु करे जो इन वायरस जो को इलाजु जेको आहे हासिलु करे असांजे साम्हूं पेश करे मालूम थियो त इहे सभु जो सभु जेके आहिनि इहे अल्लाह जे दर जा मोहताज आहिनि हाणे अल्लाह कंहिंखे थो आज़माए कंहिंखे थो बीमार करे कंहिंखे थो मौत ॾे इहो त अल्लाह जे वस में आहे इहा त रब जी मर्ज़ी आहे अल्लाह जी मर्ज़ी जे मथां को इंसान पंहिंजे मर्ज़ी खे मुसलत त नथो करे सघे ऐं सो क़ुरान फरमायो त उन वक़्तु बि जेको आहे मूं अर्ज़ु कयुमि त निमरूद खे जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दावत ॾिनी त निमरूद चयो त मां तव्हांजे रब सां मुक़ाबिलो कंदुमि नऊज़ बिल्लाहि मिन उन पंहिंजी हिकिड़ी माड़ ठाराई महलात ठाराई वॾो मीनार जंहिंखे चओ त वॾी एतिरो जेको आहे डिघी जेका आहे उन इमारत ठाराई जो उन इमारत जी जेका ड्रेग हुई न आसमान जे तरफ़ 7.5 फुट हुई 7.5 फुट जेका आहे उनजी बुलंदी हुई चोटी ठाराई उनजे मथां त मां इन जे मथां चढ़ी करे आसमान वारनि सां मुक़ाबिलो कंदुमि 7.5 फुट इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह लिखण फरमायो त 5000 ज़रा हिकु ज़रा में 1.5 फुट पवंदो आहे माना 7.5 फुट जेको महल मथे ठाराई मीनार ठाराई त मां आसमान वारनि सां विढ़ंदुसि जॾहिं आसमान वारे जो हुकुम आयो चोटी अल्लाह पाक ड्राए छॾे सॼी जो सॼी इहा बिल्डिंग सॼो मीनार हेठि अची करे किराईंसि अलाए केतिरा माण्हू उनजे हेठां बाटिजी करे मरी विया ऐं हुनखे इहा नौबत ई पेश कोन आई जो आसमान वारनि सां मुक़ाबिलो करण जी कोशिशि करे अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम जे वक़्त में फिरौन बि जेको आहे अहिड़े क़िस्म जो मालात ठाहे करे अल्लाह सां मुक़ाबिलो करण जी कोशिशि कई त अल्लाह फरमायो त इन्हनि बि पंहिंजी तदबीर कई इन्हनि बि पंहिंजा प्रोग्राम हलाया प्रोपेगंडा हलाया दुनिया जे अंदरि प्रोपेगंडा पिया हलनि था मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पर फरमाई त मां अल्लाह बि तदबीर कयमि हमेशह तदबीर ग़ालिब ईंदी आहे अल्लाह जी ज़ात जी इंसान जी तदबीर हमेशह मग़लूब रहंदी आहे सो हुन ते क़ुर फरमायो क़द मकर अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फ़अतल्लाहु बुनियानहुम मिनल क़वाइद इन्हनि जेको आहे इन खां पहिरियां अॼोका काफ़िर जेके आहिनि रसूल तोसां विढ़नि था इन खां अॻु में बि इन जे माइटनि जेको आहे तदबीर कई फ़अतल्लाहु बुनियानहुम मिनल क़वाइद अल्लाह इन्हनि जी बिना खे पाड़नि खां उखाड़े करे फिटी कयो फ़ख़र अलैहिम सक़्फ़ु फरमाई त पोइ किरी इन्हनि जे मथां छत मिन फ़ौक़हिम वअताहुमुल अज़ाब यानी ॼण त जाइ जो ऊंधी थी त ॼण छत बि इन्हनि जे मथां अची करे किरी पई
इन्हनि जे मथां अलाह जो अदाब आयो। फरमाई त मिन हैस ला यशऊरून, ऐं रब पंहिंजी जॾहिं कुदरत खे ज़ाहिर फरमाईंदो आहे त इंसान खे इन शइ जो वहम ऐं गुमान बि न आहे। निमरूद जेको आहे उहो पंहिंजो पाण खे महलात जे अंदरि महफ़ूज़ रखंदो हुयो त कंहिं बि क़िस्म जी का, हाणे तव्हांखे ख़बर पई त दुनिया जो हिकिड़ो वज़ीर आज़म आयो, वज़ीर आज़म बि कोरोना वायरस जे अंदरि मुलवस। हिकिड़े मुल्क जो जेको चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, हालांकि इन्हनि खे वॾियूं सहूलियतूं हूंदियूं आहिनि, अलाए करोड़े रुपया रुगो इन्हनि जे सिहत ते इन्हनि ते ख़र्च थींदा आहिनि, पर जॾहिं रब जो हुकुम थियो त इन वायरस जो उहो हमराह बि मुब्तला थियो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ उन मुल्क जो। त अहिड़े नमूने सां ऐं असां वटि ॾिसो इन वज़ीर आला साहब जो जेको माइट आहे उनखे बि चवनि पिया कंहिं ग्रेड जो ऑफिसर हुयो, उनखे बि वायरस अची करे वरितो। त जॾहिं रब जो हुकुम ईंदो आहे न त महलात में बि इंसानु नथो बची सघे ऐं दुनिया जे अंदरि ग़रीब पंहिंजी झुपड़ी में नथो बची सघे। अलाह जो हुकुम ईंदो त रब जो हुकुम अची करे रहंदो। सो क़ुरान फरमाए त इन निमरूद जेको आहे पंहिंजे ख़्याल में पंहिंजो पाण खे वॾो महफ़ूज़ रखण जी कोशिशि कई, वॾी महफ़ूज़ रखण जी कोशिशि कई त मुंहिंजे मथां कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न अचे। तंहिंजे करे क़ुरान मां इहो सबक़ु थो मिले त इंसानु हद खां वधीक कंहिं बि बीमारी खां डिॼण जी ज़रूरत न आहे। एहतियात ज़रूरु करे, अलाह पाक अकुल ॾिनो आहे, इंसानु एहतियात करे, अलाह खां दुआऊं घुरे, असबाब जे तौर ते शिफ़ा जे लाइ दुनिया जा सबब अपनाए, पर ईअं न त डिॼे त मरण गाग में इंसानु मरी वञे। इहा हालत पाण सां न करे। सो निमरूद पंहिंजे लाइ अहिड़ो बंदोबस्तु जेको आहे ठाहियो, ऐं उन बंदोबस्तु ठाहिण जे बावजूदि अलाह पाक मंडड़ो मच्छर मोकिले करे उनजे नक जे अंदरि घिराए छॾियसि। उनजे नक में वियो त रोज़ानो जेसीं ताईं उनखे 40 पातर न लॻंदा हुआ, तेसीं ताईं यको उहो मच्छर जेको उनजे दिमाग़ में इहो हुंकार कंदो वठी करे, वठी जो अंदरि जेको आहे भूचाल तूफ़ान मचाएसि त हे चवे त वठो वारो कयो मूंखे, जेसि ताईं मोचड़ा न आणो तेसि ताईं हुनखे आरामु न ईंदो हुयो। अलाह तबारक व तआला हुनखे ॾेखारियो त तूं दुनिया जो बादशाह पाण खे सम्झे थो, दुनिया जो ताक़तवर पाण खे सम्झे थो, पर मां अलाह जॾहिं ताक़तवर जो ग़ुरूर जेको आहे जॾहिं मिटीअ में मिलाइण ॾींदो आहियां त मां रब पाक इन कमज़ोर मख़लूक खां उन्हनि जे तकबर खे रब साईं ख़तमु करणु फरमाईंदो आहे। सो फरमाई त वाताउम अज़ाब, इहो अलाह जो अज़ाब हुयो। फरमाई त अज़ाब अहिड़ी जॻह खां आयो जो इन्हनि खे शोर बि कोन हुयो। सुम्म यौमल क़ियामत युख़ज़ीहिम, फरमाई त पोइ क़यामत जे ॾींहुं इन्हनि जे अमल इन्हनि खे ख़्वार कयो, वयक़ूल अइन शुरकाई अल्लज़ीन कुनतुम, ऐं फरमाई त काथे आहिनि मुंहिंजा शरीक, अल्लज़ीन कुनतुम तुशाक़ून फ़ीहिम, जिन जे लाइ तव्हां दुनिया जे अंदरि ज़िद कंदा हुयव त ही अलाह बि आहे पर अलाह सां गॾु हे बि शरीक आहिनि, त हुते चयो वेंदो, अलाह फरमाईंदो त उहे शरीक भला ॾेखारियो आहिनि काथे, हिते क़यामत जे ॾींहुं बादशाही त मां अलाह जी आहे। अव्हांजा जेके शरीक आहिनि, जेके मूंसां ताक़त में तव्हां शरीक सम्झंदा हुयो, उन्हनि खे भला पेश कयो हिते, जंहिंजे लाइ तव्हां ज़िद कंदा हुयो, जंहिंजे लाइ तव्हां जहिड़ो कंदा हुयो। क़ाल लज़ीन ऊतुल इल्म इन्नल ख़िज़्य अल-यौम वस्सू अलल काफ़िरीन, त फरमाइनि त क़ाल लज़ीन ऊतुल इल्म इन्नल ख़िज़्य अल-यौम, त जेके अहले इल्म हूंदा उहे चवंदा त उन ॾींहुं जेको आहे इन्हनि काफ़िरनि जे लाइ ख़्वारी हूंदी ऐं बुराई हूंदी उन्हनि काफ़िरनि जे लाइ, छो त इन्हनि सवालनि जा जवाब उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जा न हूंदा। उन्हनि खे रब चवंदो त ॾेखारियो, जंहिंजे आसरे ते तव्हां दुनिया जे अंदरि तव्हां मस्ती कंदा हुयो, जंहिंजे आसरे ते तव्हां दुनिया जे अंदरि पंहिंजो पाण खे अलाए छा सम्झंदा हुयो, अॼु भला उन्हनि खे हिते पेश कयो। मुंहिंजो रब जेको आहे उन्हनि खे चैलेंज कंदो। फरमाईं त अहले इल्म सम्झी वेंदा इन ॻाल्हि खे त अॼु जेके आहिनि इहे ख़्वारीअ में आहिनि, इहे काफ़िर हमेशह बर्बादी में आहिनि। ऐं यादि रखो, जॾहिं इंसान जे मथां मौत ईंदो त मौत खां बाद में वरी इंसान खे मोटण जो को रस्तो ई कोन हूंदो।